Oyo, oyo, ahí va, ahí रे, ahí रे, अरे है नांग कबूतर, यो थे कबूतर, यो थे कादन जो कबूतर। ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां ज़हर थी वई ज़िंदगी नओं मेगा सोप सीरियल असांजी HD TV ते जुमे वारे ॾींहुं 17 मार्च शाम 7 वजे पहिरीं एपिसोड हलंदी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में अवांजा मनपसंद अदाकार आज़म मेंगल, अब्बास गुल, रिमशा शहज़ादी, इस्माइल चांडियो, S भट्टी, अकबर उत्तरादी, सज्जाद समो, महबूब शेख, मोहब कुरैशी, नदीम चांडियो, आशिक नवाज़, लाइबा बलोच, ख़ादिम हुसैन खखरानी ऐं उन सां गॾोगॾु सिंध जा ॿिया न्यू टैलेंट अदाकार भी हिन ड्रामे में शामिल आहिनि। इंशाल्लाह अवां न्यू टैलेंट के भी ज़रूर सपोर्ट कंदा। जेकॾहिं अवां उन्हनि खे सपोर्ट न कंदा त उन्हनि जो हौसलो बुलंद कीअं थींदो। ज़ाहिर आहे नवनि अदाकारनि जी अवां ई सपोर्ट करे सघो था। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां नओं अची रहियो आहे, जेको 17 मार्च मतलब सिर्फ़ 2 ॾींहंनि खां पोइ, जी हाँ तमामु जल्द जुमेवार ॾींहुं शाम 7 वॻे हिन ड्रामे जी पहिरीं किस्त इंशाल्लाह अपलोड कई वेंदी। सिर्फ़ु ॾिसंदा असांजी HD TV ते। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में उस्ताद गुल मुनीर, अहमद अली दायो, महबूब शेख, अवां जो मनपसंद अदाकार रबन, जेको हिन ड्रामे में कादन कबूतरी जो किरदारु अदा करे पियो, ऐं उन सां गॾु जीअं रबन ऐं राणे जी जोड़ी आहे, ईअं ई कादन ऐं कुर्बू जी हिन ड्रामे में ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में इन्हनि ॿिन्हिनि जी जोड़ी आहे। उन सां गॾोगॾु हिन में भी अब्बास गुल, जंहिंखे अवां जबल जे नाले सां सुञाणींदा आहियो, उहो भी मेन मरकज़ी किरदार सां गॾु अवां जे साम्हूं ईंदो। इस्माइल चांडियो भी सिंध जो लेजेंड अदाकार PTV जे दौर खां वठी हिन ताईं कमु कंदो अचे पियो। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे में भी रिमशा शहज़ादी मतलब मीरा जे पीउ जो किरदारु अदा करे पियो। उन सां गॾोगॾु कमीनो कमाल ख़ान त हर ड्रामे में हुजणु ज़रूरी आहे, छो त अहिड़ो किरदारु जेकॾहिं ड्रामे में न हूंदो त ड्रामे में मज़ो कीअं ईंदो। ज़ाहिर आहे ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामो भी ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां आहे सिंध, पर हिन ड्रामे में हिकु नवाण इहा आहे जो हीअ ड्रामो ना सिर्फ़ु ॿारहाड़ी जो आहे, पर हिन ड्रामे में हिकु माहौल, हिकु स्पेल शहर जो ॾेखारियो वञे पियो ऐं ॿियो स्पेल ॿारहाड़ी जो। मतिलबु शहर में जेके सिंधी असांजा सिंधी कल्चर जे हवाले सां उहे कीअं रहनि पिया, उन्हनि जी ज़िंदगी कीअं हले पई ऐं उन्हनि जे लाइ कहिड़ा मसइला मसाइल आहिनि, उन्हनि जी फैमिली जे लाइ त उन्हनि जी ज़िंदगी कीअं आहे। सो उन्हनि जी ज़हर थी वई ज़िंदगी कीअं थिए थी ऐं ॿारहाड़ी में ज़हर थी वई ज़िंदगी कीअं, त इहो भी अव्हां खे हिन ड्रामे में ॿिनि माहौलनि खां आगाही ॾिनी वेंदी। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे हिकु तरफ़ ॿारहाड़ी जो मसइलो मसाइल कल्चर ऐं ॿी तरफ़ शहर में जेके सिंधी असांजा रहनि पिया, शहर में सिंधी फैमिलियूं रहनि पियूं, उन्हनि सां कहिड़ा मसइला मसाइल आहिनि। हिन वक़्तु जेको नओं दौरु अची वियो आहे मोबाइल जो, सोशल मीडिया जो, ऐं हिन वक़्तु जेको फॉरवर्ड थी वियो आहे हर माण्हू, सो शहर में त अञा भी घणो फॉरवर्ड थी चुको आहे। सो हुननि जी ज़िंदगी कीअं हले पई, जेके हैदराबाद कराची में सिंध जूं फैमिलियूं रहनि पियूं, उन्हनि जी लाइफ में कहिड़ा कहिड़ा इशू आहिनि, उन्हनि सां कहिड़ा कहिड़ा फराडी मिलनि पिया। ऐं ॿी तरफ़ ॿारहाड़ी जे हवाले सां जेके असांजे ॿारहाड़ी जा माण्हू आहिनि, जीअं कादू कबूतरी आहे, उनजो सौटु आहे ॾाॾू कबूतरी, त इन्हनि ॿिन्ही सौटनि जे विच में ना सिर्फ़ु कबूतरनि जी बाज़ीअ जो मसइलो आहे, पर विच में अञा भी अलाए कहिड़ा ई सस्पेंस हलंदा। ज़हर थी वई ज़िंदगी ड्रामे जी हर किस्त ॾिसणु न विसारींदा। पहिरीं किस्त त 17 मार्च खां जुमे वारे ॾींहुं ज़रूरु हलंदी इंशाल्लाह 7 बजे असांजी HD TV तरफ़ां। सो तमामु भली पेशकश आहे असांजी HD TV जी। यूट्यूब चैनल खे जेकॾहिं अव्हां सब्सक्राइब न कयो त लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।